बाबा शहर का बाहर पिया वञो छा? न बाबा शहर का बाहर तो कोन पियो वञा, बस एक जरूरी कम सां जरूर पियो वञा। लगे तो अॼु का बेहतरीन डील करण वारा आयो। को नओ प्लाज़ा ठाहिण वञो था छा? ईअं ई न? न पुट, तुझे बाबा को नओ प्लाज़ा जोड़न को न पर टुटल रिश्ता जोड़न पियो वञे। हा पुट, मां पंहिंजी अना खे मारे हिकु डील करण थो वञा जेका मूंखे ख़ुशियूं ऐं रिश्ता ॾींदी। पर बाबा अद यासिर चए पियो त हू हिन मामले के बेहतर अंदाज में हल करे वेंदो, तव्हां परेशान न थियो। हा पुट, मां सम्झां थो त मुंहिंजो पुट यासिर समझदार आहे, सुलझल आहे, पर बाबा जेको नातो मूंखां टुटो आहे उहो मूंखे ई जोड़णु घुरिजे। सौराब मुंहिंजो नंढो भाउ आहे, हुन सां ॻाल्हाइण मुंहिंजो ई ठहे थो। बाबा अव्हांजो त हू चाचो आहे, थी सघे थो तव्हां नंढनि जी ॻाल्हि हू न मञे। बाबा तव्हां छा था सम्झो? अदा सौराब वारा तव्हांखे इज़त ॾींदा? तव्हां वॾा आहियो, पोइ बि हली तव्हां था उन्हनि वटि वञो। ॾिस शुमाइला, पंहिंजे रत सां हिसाब नाहे कबो। इन अगराई में बि मूंखे देरि थी वई आहे, छो त इहा अगराई मुंहिंजो बड़ आहे, इन करे जो मां हुन खां वॾो आहियां। पासो बि मुंहिंजो खुटल आहे। बाबा अवां छा चाचा जे घर पिया वञो? घर कीअं वेंदो पुट? अदा सौराब पंहिंजे घर में ॿिए मुंहीं बला जो विहारी आहे। मां सौराब खे फोन करे चवां थो किथे मिलंदो, किथे वक़्तु हुजे उते मिली थो वञसि। बाबा मां बि अवां सां हलंदमि। न बाबा, तूं किॾां हलंदी? मां पहिरीं सौराब सां मिली अचां, पोइ हू तव्हांजे चाचे जो घर आहे, जॾहिं दिलि चए तव्हांजी हलिया वञिजो। बबरनि खां बेरो थो घुरी। ख़ैर तूं इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। अॼु शाम कुझु महिमान ईंदा असां वटि, उन्हनि जे डिनर जी तयारी करे वठ। केरु था अचनि बाबा? केरु ख़ासि आहिनि छा? ॾाढा ख़ासि महिमान आहिनि बाबा मुंहिंजा। मुंहिंजे हिकु दिलबर दोस्त जा बच्चा आहिनि ऐं सालनि खां पोइ मूंसां मिलण लाइ पिया अचनि। वरी बि ख़बर त पवे अहिड़ो कहिड़ो दिलगुरियो दोस्त आहे तव्हांजो जंहिंजा बच्चा घर पिया अचनि? तोखे हू यादि आहे पुलिस इंस्पेक्टर मुस्तफ़ा, जंहिंजा 2 ॿार असां वटि कुझु वक़्तु रहिया हुआ? हा हा बिल्कुलु, जमाल ऐं मारिया जी ॻाल्हि पिया कयो छा? ॾाढा ज़हीन ॿार हुया। हू आहिनि किथे ऐं तव्हांखे किथे मिलिया? बसि दिलुनि जा रिश्ता आहिनि, कॾहिं न कॾहिं किथे न किथे इंसान मिली वञे थो। उहे त मिली विया, बसि मुंहिंजो सॻो भाउ न मिलियो। बाबा मुंहिंजे लाइ त उन्हनि महिमाननि जो चैप्टर नओं आहे। ख़ैर बाय द वे हू छा कंदा आहिनि? पुट जमाल त SSP आहे, बाक़ी हुनजी नंढड़ी भेण मारिया आहे। वधीक मूं कोन पुछियो तमास, बहरहाल मां पुछी वठंदोमांसि। ओके, अल्लाह हाफ़िज़। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।